पाण सिंधी ॿोली जे नाम्यारे कहाणीकार शौकत हुसैन शोरे बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजो चैनल सब्सक्राइब कनि जीअं असांजूं वीडियोस अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। सिंधी ॿोलीअ जे नाम्यारे कहाणीकार शौकत हुसैन शोरे जो जनम 4 जुलाई 1947 ते ठट्टे ज़िले जे तालके सिजावल जे ॻोठ हाजी नूर मोहम्मद शोरे में थियो। संदसि पीउ अब्दुल करीम शोरो ज़मींदार हुअण सां गॾु नाले वारो वकील हुयो जेको पोइ जज थी रहियो। हिन प्राइमरी तइलीम पंहिंजे ॻोठ मां 4 दर्जा सिंधीअ जा पढ़ी पोइ अंग्रेज़ी पढ़ण लाइ सिजावल जे हाई स्कूल में दाख़िला वरिती, जितां मैट्रिक जो इम्तिहान पास कयईं। 1966 धारे सचल आर्ट्स कॉलेज हैदराबाद मां BA ऐं 1968 में सिंधी शोबे सिंध यूनिवर्सिटी मां मास्टर्स जी डिग्री हासिल कई। हुन लिखण जी शुरूआति शागिर्दीअ वारे दौर 1964 में कई। संदसि पहिरीं कहाणी अखियूं रोई पयूं जे उनवान सां 1964 में माहवार रूह रेहान रिसाले में शाया थी। संदसि कहाणियुनि जा 4 मजमूआ गूंगी धरती ॿोड़ो आकाश, अखियुनि में टंगियल सपना, गुम थियल पाछो ऐं राति जो रंग छपिजी चुका आहिनि। ही पहिरीं सिंधी अदबी बोर्ड मां शाया थींदड़ माहवार रिसाले गुलफुल जो एडिटर मुक़ररु थियो। बाद में पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर ते बतौर स्क्रिप्ट प्रोड्यूसर पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदो रहियो। तंहिंखां पोइ सिंध यूनिवर्सिटी जे इदारे इंस्टीट्यूट ऑफ सिंध लाजे जो डायरेक्टर थियो, जिते 2006 ताईं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनई। शौकत हुसैन 1984 खां 2013 ताईं सिंधी अदीबनि जे वफ़दनि सां गॾु हिंदुस्तान जा दौरा कया आहिनि ऐं हितां लॾे वियल हिंदू सिंधी अदीबनि सां संदसि अदबी नाता रहिया। संदसि केतिरा ई ड्रामा मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि तां नशर थी चुका आहिनि। खेसि ख़िदमतुनि जे मंता तौर बहितरीन कहाणीकार सारंगा पब्लिकेशन 2001 समेत केतिरा ई एवार्ड ऐं एज़ाज़ क़ाबिल ज़िक्र आहिनि। पाण वफ़ात वक़्तु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर हुयो। सिंध जो ही अमूला अदीब 9 नवंबर 2021 ते असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। महिरबानी।